नारायण वासुदेव। तो सूत जी महाराज चवन था तो हाणे तव्हां ॿुधो तो श्रीमद भागवत महापुराण छो जो हरि अनंत हरि कथा अनंत आहे। तव्हां मतां ईअं सोचो कि 5,500 साल पहिरियों अगर श्री कृष्ण भगवान आया तो पोइ भागवत ठही, इन धोखे में न रहिजो। हर कल्प में भगवान अवतार वठंदा आहिनि, हाँ, हर युग युग में अवतार वठंदा आहिनि, हर द्वापर में अवतार वठंदा आहिनि। ऐं भगवान जी रोम रोम में करोड़े ब्रह्मांड आहिनि। हिन महिल बि भगवान काथे मक्खन चुराए रहिया आहिनि, हिन महिल बि काथे पूतना आई आहे, हिन महिल बि काथे भगवान गिरिराज खणी वेठा आहिनि, हिन महिल बि काथे महाराज हली रही अथव। चओ हरे राम, भक्त जेॾी महिल चाहे भगवान जी लीला में प्रवेश करे थो सघे, पूर्ण भक्ति हुजे। चओ हरे कृष्ण। त सदा खां आहे, विच में गायब थी वेंदो आहे, केॾी महिल विच में समय गुज़री वियो त पोइ जीअं गीता में चवनि था, हे भगवान कृष्ण त हे अर्जुन इहो ज्ञान मां सूर्य भगवान खे ॾिनो। अर्जुन भक्त भी हैरान थी विया, हे प्रभु छा था चओ तव्हां, सूर्य भगवान काथे, तव्हां त अर्वाचीन आहियो। अर्वाचीन यानी तव्हां हिन जनरेशन जा आहियो, तव्हां मां दोस्त आहियूं, मिट माइट आहियूं, सूर्य भगवान, अरे बाप रे, करोड़े साल थी विया, इहो तव्हां कीअं था चओ। भगवान मुस्कुराइनि था, अर्जुन तूं सुञातो नाहे मूंखे, मूंखे तुंहिंजा सभु जन्म पतो आहिनि, पंहिंजा बि पतो आहिनि, तोखे पतो न आहे। ये सूरज में रोशनी मुंहिंजी आहे, चंदा में चांदनी मुंहिंजी आहे, गुलनि में खुशबू मुंहिंजी आहे, हर सुंदरता हर शक्ति विशेष आकर्षण जाते भी ॾिस वो मुंहिंजो ई थोरो सो अंश आहे अर्जुन। तॾहिं अर्जुन हैरान थिया कि मां जंहिंखे पंहिंजो दोस्त तो सम्झां, मित्र तो सम्झां, पंहिंजो भाउ तो सम्झां, मिट माइट तो सम्झां, ही परमात्मा है। लेकिन श्रद्धा श्रद्धावान लभते ज्ञानम, संशय न कयो। अर्जुन हथ जोड़े चए तो तव्हां जेको चओ था मां बिल्कुलु सच तो सम्झां, लेकिन छा पंहिंजो विराट स्वरूप तव्हां मूंखे ॾेखारींदो। ऐं हीअं बि था चवनि अगरि संभव आहे त मूंखे ॾेखारियो मुंहिंजे ॾिसण जे लाइ। भगवान मुस्कुराइनि था अर्जुन जे सरलता ते। केॾा ज्ञानी, विश्व जा वॾा धनुर्धर आहिनि, महान भक्त आहिनि, और सरलता एॾी की अज्ञानी था लॻनि पिया। हेतिरो सो असां में ज्ञान ईंदो आहे त अकड़न अची वेंदी आहे ऐं ठकड़ अची वेंदी आहे। एॾा सरल भक्त अर्जुन राजी थी विया भगवान। जबकि कोई ॾिसी न सघंदो, चवनि था हा तूं इन्हनि अखियुनि सां त न ॾिसी सघंदे, चर्म चक्षुअ सां न ॾिसी सघंदे, लेकिन मां तोखे दिव्य नेत्र ॾींदुमि जंहिंसां तूं दर्शन कर। भगवान उन्हनि खे अलौकिक नेत्र ॾिना, उन सां भक्त अर्जुन विराट रूप जो दर्शन कयो। बोलो भक्त वत्सल भगवान की, अर्जुन जी महाराज की। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल।